अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 16 जुलाई 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। टंडे अलाहियार जे इलाइक़े सुल्तानाबाद भरिसां हिंदू नियाणियुनि जे अगवा वारे वाक़े वारसनि खे सरापा सूर बणाए छॾियो। जीए सिंध मुहाज़ जा अॻुवाण वारसनि वटि पहुता। नियाणियुनि जी बाज़ियाबी लाइ साथ ॾियण जो ऐलान। अवामी तहरीक पारां बरसाति दौरान फ़ौत थींदड़ जे वारसनि खे घटि में घटि 50 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो मुतालबो। क़ौमी अवामी तहरीक पारां हथरादू महांगाई जी मज़मत। सिंधियन नेशनल कांग्रेस जो वफ़द ॻोठ लगारी बजाराणी पहुतो। शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भेटा पेश। कढण में अक्रम वाह मां निकिरंदड़ शाखनि में पाणी जी खोट बरक़रार। आबादगारनि जो प्यादल मार्च एहतिजाजी धरणो। थरड़ी मोहब्बत में बदमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। टंडे अलाहियार जे सुल्तानाबाद वारे इलाइक़े मां अगवा थियल हिंदू नियाणियुनि ख़ानची कोली, मीना मेघवाड़ ऐं लता मेघवाड़ जे वारसनि खे नियाणियुनि जे अगवा वारनि वाक़िअनि सरापा सूर बणाए छॾियो। नियाणियुनि जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया विया। सुल्तानाबाद मां अगवा थियल सिंधी हिंदू नियाणियुनि ख़ानची कोली, मीना मेघवाड़ ऐं लता मेघवाड़ जे वारसनि वटि जीए सिंध मुहाज़ जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी गफ़ार मिर्जत वफ़द जी सूरत में पहुतो। नियाणियुनि खे आथत ॾींदे गफ़ार मिर्जत ऐं ॿियनि अॻुवाणनि चयो त जीए सिंध मुहाज़ चेयरमैन रियाज़ चांडियो जी हिदायत ते अव्हां वटि आया आहियूं। अव्हां जूं नियाणियूं असां जूं नियाणियूं आहिनि। असां साईं GM जा पैरोकार आहियूं। नियाणियुनि जी बाज़ियाबी लाइ हर मुमकिन साथ ॾींदासीं। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हैदराबाद ऐं भरपासे में सिर्फ़ु अधु कलाक जी बरसाति हुकुमराननि जी कारकर्दगी जो परदो चाक करे छॾियो आहे। हुकुमराननि जी नाअहली सबबि सॼो शहर पाणी में ॿुॾी वियो। रोडनि रस्तनि ते तलाउ ठही विया। बरसाति हुकूमत जी करप्शन खे वाइखो करे छॾियो आहे। वणनि जे किरण सबबि केतिरा ई माण्हू रस्तनि ते बेयार मददगार बीठल रहिया। सैयद ज़ैन शाह चयो त पीपल्स पार्टी जे गुज़िरियल 18 सालनि जी करप्ट हुकूमत नेकाल जो निज़ाम मुकमल तौर ते तबाह करे छॾियो आहे। बरसाति खे 24 कलाक खां वधीक वक़्तु गुज़िरी चुको आहे, पर केतिरा ई इलाइक़ा अञा ताईं ॿोॾि जो मंज़र पेश करे रहिया आहिनि, जंहिं सबबि शहरियुनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो पवे। ॿिए पासे बरसाति हेस्को जे ऑफिसरनि ऐं अमले जी कारकर्दगी खे बि निर्वार करे छॾियो आहे। सैयद ज़ैन शाह चयो त सिंध में का बि कुदरती ॿोॾि वारी सूरतहाल नाहे, पर नेकाल जो निज़ाम न हुअण सबबि हथरादू ॿोॾि पैदा कई पई वञे। माज़ी में बि ॼाणी वाणी सिंध में ॿोॾि वारी सूरतहाल पैदा कई वई। हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में बरसाति खां पोइ पाणी जे नेकाल न थियण गुज़िरियल 18 सालनि खां बलदियाती इदारनि, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऐं आपाशी खातनि जी करप्शन जी अकासी करे थो। हाइब्रिड निज़ाम वसीले करप्ट हुकुमराननि खे मथां महण वारा मुल्क जा ख़ैर ख़्वाह नथा थी सघनि। मुल्क में हाइब्रिड निज़ाम जो ख़ात्मो करे आज़ादु सियासी माहौल में शफ़ाफ़ ऐं मुनसिफ़ाणियूं चूंडूं करायूं वञनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी मीडिया सेक्रेटरी काशिफ़ मलाह, मरकज़ी अॻुवान नूर नबी पलीजो ऐं मंसूर बपड़ पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त हुकूमती नाअहली ऐं करप्शन सबबि बरसातुनि जी रहमत आवाम लाइ मुसीबत बणिजी वई आहे। आपाशी खाते ऐं लोकल गवर्नमेंट जा फंड करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि। पीपल्स पार्टी सरकारी फंड हड़प करण लाइ हथ वठी शहरनि ऐं ॻोठनि खे ॿोड़ायो आहे। बरसातुनि सबबि फ़ौत थियलनि जे वारसनि खे घटि में घटि 50 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वञे।
हुकूमती नाअहली जे करे वालदेन जी शफ़क़त खां महरूम थींदड़ यतीम ॿारनि खे तालीम मुकमल करण ऐं रोज़गार मिलण ते माहिवार वज़ीफ़ो ॾिनो वञे। हुननि चयो त बरसातनि ऐं ॿोॾियुनि दौरान NDM ऐं PDMA मनसरता ग़ाइबु आहिनि। NDMA जो इदारो करप्शन जो गढ़ बणिजी वियो आहे। पीपल्स पार्टी अगवा इंडस्ट्री जियां बरसातनि ऐं ॿोॾियुनि खे बि कमाई जो ज़रियो बणाए छॾियो आहे। पीपल्स पार्टी हथ वठी शहर ऐं ॻोठ बुड़ाए पोइ करप्शन जी बाज़ार गरम करे थी। 2022 जे ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी तमीर जे मनसूबनि में बि पीपल्स पार्टी करप्शन करे लखे माण्हुनि खे घरनि खां महरूम कयो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त हथरादू महांगाई अवाम जो मुआशी क़त्ल आहे। हाणे वरी खंड जो हथरादू बहिरान करे अवाम खां फुलूट कई पई वञे। ज़रई मुल्क जिते कणक कमंद समेत हर फसल ज़रूरत खां वधीक थिए थो, उन बावजूदि कॾहिं अटे जो बहिरान, कॾहिं खंड जो बहिरान, कॾहिं ॿिनि फसलनि जो बहिरान कयो वञे थो। फसल लहण वक़्तु उन्हनि जा अघ किराया वञनि था। आबादगारनि खे संदनि महिनत जो अघ बि नथो ॾिनो वञे। अटो ऐं खंड जी सूरत में अवाम खां फुलूट कई पई वञे। हथरादू महांगाई कई पई वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी वफ़द मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहबाज़ाद, मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए ऐं सिंधियन नेशनल कांग्रेस लायर फोरम जे मरकज़ी अॻवान बख़्तियार सीमायर ॻोठ बजाराणी लिगारी मोरे में पहुची शहीद ज़ाहिद लिगारी, शहीद इरफान लिगारी ऐं शहीद फज़ीला लिगारी जे क़बरनि ते हाज़िरी भरे खेनि सिंध जो क़ौमी तरानो पढ़ी भेटा पेश कई। जंहिंखां पोइ मोरो धरणे में पुलिस, रियासती इदारनि ऐं ज़िया जे प्राइवेट गुंडनि हथां ज़ख़्मी थियल दिलबर लिगारी जी अयादत कई। शहीदनि जे वारसनि सां मुलाक़ात करे साणनि ताज़ियत कई ऐं साणनि यकजहती जो इज़हार पिणु कयो। रियासती ज़ुल्म ऐं ॾाढ जी सख़्त निंदा कंदे अॻवाननि चयो त रियासती इदारनि ऐं सिंध हुकूमत जे घरू वज़ीर ज़िया लंजार पारां ॻोठ बजाराणी लिगारी मथां 2 महीननि जे मुसलसल घेरे ऐं नाकाबंदी ऐं गिरफ़्तारियुनि ऐं बुख सबबि फज़ीला लिगारी पंहिंजी 2 सालनि जी मासूम न्याणी सां गॾु सिंधु दरिया में टिपो ॾेई पंहिंजी ज़िंदगी जो जेको अंत आंदो आहे, या जहिड़ी रीति कामरेड नसीर लिगारी जे पुटु जेका ख़ुदकशी कई आहे, उहे वाक़िया ख़ुदकशी जा वाक़िया न पर रियासती क़त्ल जा वाक़िया आहिनि, जिन जी ज़िम्मेवार ही रियासत ऐं ज़िया लंजार ऐं पुलिस आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी अॻवाननि खेनि क़ानूनी ऐं सियासी मालिकी जो यकीन पिणु ॾियारियो। उन मौक़े ते सीनियर एडवोकेट आकिब राजपर ऐं सीनियर सहाफ़ी महेश कुमार, सहाफ़ी शौकत कोराई पिणु ॻोठाणनि सां शहीदनि जी ताज़ियत कई ऐं शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे ज़ख़्मी दिलबर लिगारी जी अयादत कई ऐं हिन केस खे वीडियो डॉक्यूमेंट्री तौरु रिपोर्ट पिणु कयो। ख़ैरपुर सां वास्तो रखंदड़ समाजी अॻवान शहनाज़ शेख खे गिरफ़्तार कयो वियो। एडवोकेट सायरा कुरैशी ऐं शहनाज़ शेख विच में कोर्ट अंदरि वीडियो भरण तां तकरार थियो, जंहिं तां एडवोकेट सायरा कुरैशी समाजी अॻवान शहनाज़ शेख खे गिरफ़्तार कराए छॾियो, जॾहिं त शहनाज़ शेख ख़िलाफ़ केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। सोशल वर्कर शहनाज़ शेख जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ JWC तनज़ीम पारां कुंभ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी बादशाह गोपांग, रजब अली मला, सैयद अली रज़ा शाह, नईम रज़ा ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त सोशल वर्कर शहनाज़ शेख हमेशह ग़रीब मिसकिन माण्हू जो सहारो बणी आहे। हुन जी गिरफ़्तारी नाक़ाबिले बर्दाश्त आहे। फौरी तौरु शहनाज़ शेख खे आज़ादु करे अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। यादि रहे त बबरलो धरणे में शहनाज़ शेख अहम किरदारु अदा कयो हो। पहिरें ॾींहं खां आख़िरी ॾींहं ताईं वकीलनि सां गॾु बीठल रही हुई। GS सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो चयो आहे त सिंध लाक़ानूनीयत जे वर चढ़ियल आहे। सिंध में लाक़ानूनीयत जो राज क़ाइमु आहे। हैदराबाद में 1 कलाक जी बरसाति सिंध हुकूमत जी पत वाइखी करे छॾी आहे। हैदराबाद में 8 माण्हू फ़ौत थी विया आहिनि, जिन जो केस मुराद अली शाह ऐं सईद गनी ते दाख़िल कयो वञे। हीअ बदउनवान हुक्मरान तरक़ियाती बजेट हड़प करे विया। बल्दियाती इदारा गटरनि जो पाणी नथा कढी सघनि। कंहिं बि शहर में ड्रेनेज जो सिस्टम दुरुस्त न आहे। सिंध में इहा सूरत हाल आहे त जेकॾहिं ॿोॾि अचे थी त
दरिया जा बंद भॼी था पवनि। जेकॾहिं इरिगेशन जो सीज़नल पाणी अचे त शाखूं ऐं वाह टुटी था पवनि। सिंध में इदारा मफ़लूज आहिनि। 78 सालनि खां सिंध तबाही ॾिठी आहे। वरी ज़ियाई दौर में हथ वठी सिंध में धाड़ेल कल्चर पैदा कयो वियो। मंशात आम कई वई। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ जनरल कियानी जी डिज़ाइन ऐं फार्मूलो हुयो। उन सिंध अंदरि करप्शन जी बाह बारी। उहा करप्शन जी मजमूई शक्ल आहे त उहे रोज़मर्रा जो धंधो आहे जंहिं बाह जी सूरत इख़्तियार कई आहे। सिंध सॼी में इदारा करप्शन जा मर्कज़ बणियल आहिनि। सिंध में असां क़ौम परस्तनि ऐं तव्हां वकीलनि जो क़ानून जी हुक्मरानी लाइ शानाइतो किरदारु आहे। उमरकोट ॿार खे ख़िताब कंदे रियाज़ चांडीअ वधीक चयो त अवांडे आयुस पे त अख़बारूं नज़र खां गुज़रियूं। अफ़सोसनाक सूरत हाल थी आहे त 8 सिंध में माण्हू कल्ह बरसात में मरी विया। बरसातूं मजमूई तरह असां जहिड़े मुल्क जे लाइ रहमत जो सबब ऐं ज़रियो आहिनि। क्लाइमेट चेंज जे करे दुनिया में इशू त उहे थिया आहिनि, पर सिंध जे अंदरि जेको लोकल बॉडीज़ जो बल्दियाती इदारनि जो माहौल ऐं हालत आहे त शहर जे गटर जो पाणी नथो निकिरी सघे त पोइ जॾहिं क्लाउड बर्स्ट थिए या बरसाति थोरी मामूल खां मथे थिए त पोइ ज़ाहिर आहे त माण्हू मरंदा। तंहिं करे सिंध जे अंदरि हीअ सूरत हाल आहे त जे ॿोॾ जो पाणी दरिया खां गुज़रे त बंद टुटी पवनि। जे इरिगेशन जो पाणी सीज़नल वाहर में अचे त शाखूं ऐं केनाल टुटी पवनि। इन करे त सिंध जे अंदरि जेका इदारती सूरत हाल आहे, महकमाती पोज़ीशन आहे ऐं इंस्टीट्यूट जेके आहिनि सिंध जे अंदरि उहे एतिरा त मफ़लूज ऐं नाकारा बणिया आहिनि गुज़िरियल 78 सालनि में। वरी उनजी ख़ुसूसन नई तश्कील जेका जनरल कियानी बेनज़ीर साहिब जी शहादत खां पोइ जे ज़ियाई अमृत भुट्टे साहब खे फाही ॾियण खां पोइ क्लाशनकोफ कल्चर, हीरोइन कल्चर, धाड़ेल राज ऐं बदअमनी ऐं लाकानून जी बाहि सिंध में ॿारी हुई। ईअं बेनज़ीर साहिब जे शहादत खां पोइ जनरल कियानी जो जेको डिज़ाइन ऐं फार्मूलो हो उन सिंध जे अंदरि करप्शन जी बाहि ॿारी आहे। उहा करप्शन जी भयानक शिकिल आहे। पाकिस्तान में मजमूई तौर ते रुश्वतखोरी रोज़मर्रा जो धंधो आहे, पर सिंध जे अंदरि रुश्वतखोरी हिकु बाहि जी सूरत इख़्तियार कई आहे जेका असांजे समाज, मुआशिरे ऐं बहसियत सिंधी क़ौम उहा असांजे लाइ बाहिस आहे, शर्म जी सूरत हाल आहे त सिंध जे अंदरि जेके इदारा आहिनि हुकूमती वहिंवार आहे। अवां मोज़िज़ वकील आहियो, असांजे समाज ऐं मुआशिरे जो हिकिड़ो क़ाबिल लाइक़ तबिको आहियो जेके कानून जी हुकुमरानी, बुनियादी इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ ऐं पुलिस गर्दी जे ख़िलाफ़ तव्हांजो हिकिड़ो शानाइतो रोल आहे। वेझे माज़ी में ऐं गुज़िरियल साल खां वठी सिंध जे जियापे जे जदोजहद में पाणी दरिया ते गैर कानूनी 50 पाणीअ जा फुरलुट जा मनसूबा, कैनाल्स जे ख़िलाफ़ या कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ तव्हां शानाइती जदोजहद कई आहे। पर सिंध ईअं हादसाती तरह न हली आहे। मां जॾहिं अॼु तव्हां सां मुखातिब आहियां ऐं पंहिंजे तारीख़ी शहर अमरकोट में बीठो आहियां त मुंहिंजे वतन तां आज़ादीअ जो झंडो 1843 में जेको अंग्रेज़नि हमिलो करे कब्ज़ो करे ऐं सिंध ऐं ब्रिटिश ऐं ईस्ट इंडिया कंपनी जा मुआहिदा अंग्रेज़नि तोड़े असांजी आज़ादीअ सां गा खसी, असांजे वजूद ते हमले आवर थी, असांखे ब्रिटिश कॉलोनी जो हिसो बणायो वियो ऐं मजमूई तौर ते गॾियल हिंदुस्तान जे क़ौमुनि, सकाफ़त, ॿोली ऐं उनजे मईशत ऐं उनजे हुक्मरानी ते अची कब्ज़ो कयो। असीं 1843 खां वठी उहो 100 साल खां मथे अरसो अंग्रेज़ एम्पायर जो भयानक कब्ज़ो आहे ऐं 78 सालनि खां पंजाबी राज जी लाकानूनियत आहे जंहिंजी शिकिल पाकिस्तान।
जंहिं घड़ी हिते मौजूदु आहियां तॾहिं मुल्की पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूशन जी का पोज़ीशन गॾियल बीहक को इख़्तियार का शिकिल न आहे। अवां सां मुख़ातिब आहियां त पार्लियामेंट ऐं आइन मलिया मेट थी चुको। जसकम बशीर ख़ान कुरैशी जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालाणी पंहिंजे साथियुनि पुनल सारियो अकबर मरी मोहम्मद अली खोसो ऐं ॿियनि सां गॾु टंडवादम प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ऐलान कयो त सिंध सरकार पारां कॉर्पोरेट फार्मिंग तहत उमरकोट जी 2 लख एकड़ ज़मीन समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ज़मीननि जी वालार ख़िलाफ़ जसकम पारां 29 जुलाई ते उमरकोट में DC जी ऑफिस आॾो एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। हुन चयो त सिंध जो पाणी नाणे ऐं मैदनी वसीलनि ते सिंधी माण्हुनि जो हक़ आहे ऐं असीं उन हक़ तां कॾहिं बि दस्तबरदार न थींदासीं ऐं असां पंहिंजे हक़नि लाइ मज़ाहिमत जारी रखंदासीं। हुननि चयो त पंजाब सिंध जी बिजली गैस ऐं ॿियनि वसीलनि ते कब्ज़ो करे वरितो आहे। थरमा 3500 मेगावाट बिजली फैसलाबाद वञे थी। सिंध जा माण्हू लोड शेडिंग ऐं महांगाई भोगे रहिया आहिनि। सिंध जा रोड वफ़ाक़ जे कब्ज़े में आहिनि। टूल टैक्स त वरितो वञे थो पर मोटरवे न पिया ठाहे ॾियनि। हुन चयो त जेकॾहिं हुक्मरान ज़मीनूं नथा संभाले सघनि त मक़ामी हारियुनि खे ॾियनि ऐं पाणी जो बंदोबस्त बि करे ॾियनि। सिंध जे वसीलनि जी हासिलात लाइ तहरीक जे दायरे खे वसीह कंदासीं। उन मौक़े ते मीर मलूखाणी आबिद शाहाणी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। टंडवातम म्यूनिसिपल कमेटीअ जे चेयरमैन मुर्तज़ा जुणेजो पारां सरकारी मिल्कियतनि जी नीलामी ख़िलाफ़ PP जे डेरा ऐं शौक़ीन ग्रुप जे 24 काउंसलरनि जी दरख़्वास्त ते म्यूनिसिपल कमेटी जो इजलास चेयरमैन मुर्तज़ा जुणेजो जी सदारत हेठि थियो। इजलास में CMO अब्दुल हमीद मलिक ऐं काउंसलर लाला उमेर पठाण में गर्मा गर्मी थी पई। लाला उमेर पठाण CMO खे चयो त अव्हां असां जूं जाली सहियूं करे कार्रवाई खे क़ानूनी हैसियत ॾिनी। जंहिं ते CMO खे चयो त अव्हां कूड़ा आहियो। उन दौरान इजलास में गोड़ थी पियो ऐं धुरियुनि में ॾंद चिक थी। उन दौरान काउंसलर इम्तियाज़ आराई CMO खे पकड़ण जी कोशिशि कई, जंहिंखे ॿियनि काउंसलरनि रोके वरितो त उन दौरान इम्तियाज़ आराई CMO खे पाणी जी बोतल वहाए कढी। ठुल ॿारनि लाइ दोज़ख बणिजी वियो। मारिजी वियल धाड़े जे प्लांट में 2 मासूम नीगर क़तल। मुबारकपुर भरिसां ठुल जे B सेक्शन थाणे जी हद ॻोठ इमामदीन बजाराणी वटि पुलिस जे मुबैना मुक़ाबले में ॾोहारी मारण जे प्लांट में मुख़बरी जे इल्ज़ाम हेठि आयल धुर जा 2 नीगर 12 सालनि जो कदीर बंगलाणी ऐं 14 सालनि जो अब्दुल सुभान बंगलाणी हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थी विया। 2 नीगर करमपुर वञी रहिया हुआ त शेर बंगलाणी जी धुर खेनि गोलियूं हणी क़तल कयो। मक़तूलनि जे वारसनि मूजिबि 4 ॾींहं अॻु पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल धाड़ेल अला बख़्श उर्फ़ इलाहू बंगलाणी जे प्लांट में असांजा नीगर क़तल कया विया। पुलिस मूजिबि क़तल थियल नीगर कदीर बंगलाणी 6 महीना अॻु अगवा कयो वियो हो। मक़तूल नीगर जे अगवा जो केस शेर बंगलाणी धुर मथां दाख़िल करायो वियो हो। जॾहिं त मारिजी वियल नीगर सुभान बंगलाणी गुज़िरियल ॾींहुं कराची खां माइटनि वटि घुमणु आयो हो। पुलिस बख़्तरबंद गाॾियुनि ते लाश वाक़े वारे हंध खां खणाए ठुल तालके इस्पताल मुंतक़िल कया, जंहिंखां पोइ लाश वारसनि हवाले कया विया। आख़िरी इतलाउनि ताईं पुलिस कंहिंखे बि गिरफ़्तार करे न सघी हुई। कोटड़ी पाणी जी लाइन तबाही ख़िलाफ़ ॻोठाणनि जो ॿीहर एहतिजाज। टेलीग्राफ रोड ब्लॉक इंतज़ामिया सां ॻाल्हियुनि बैदि लिखत में मुआइदो। नेशनल हाईवे पारां टेलीग्राफ रोड ऐं ड्रेनेज नाले जी तइमीर जे कम दौरान ॻोठ मांझो शोरो ऐं सिकंदराबाद जे मुख पाणी जी लाइन खे तक़रीबन 1200 फुटनि ताईं खोटाई वारी मशीन ज़रिए बिलडोज़ करे ख़तमु करण ख़िलाफ़ जारी ॻोठाणनि जे 4 महीननि खां एहतिजाजी जदोजहद पुॼाणी तरफ़ वधणु लॻी आहे। गुज़िरियल ॾींहुं ॿीहर ॻोठ मांझो शोरो ऐं सिकंदराबाद वासी मुतासिर रहवासियुनि वॾे अघ में गॾु थी सख़्तु नारेबाज़ी कंदे टेलीग्राफ रोड ब्लॉक करे धरणो हंयो। 4 कलाकनि ताईं रोड ब्लॉक रहण सबबि ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफ़िक मुकमिल तौर ते मुअतल थी वई, जंहिं सबबि मुसाफ़िरनि ऐं एमरजेंसी मरीज़नि खे बि शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पियो। एहतिजाज जे इतला ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 नूरुद्दीन हिंगोर जो DC जे PA इरफान चना ऐं नेशनल हाईवे जे मुनीर बजाराणी मौक़े ते पहुची ॻोठाणनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं एहतिजाज ख़तमु करायो।
अॻवाननि इंतिज़ामिया जे नुमाइंदनि विच में लिखत में मुआइदो थियो, जंहिं तहत हिकु हफ़्ते अंदरि पाणी जी लाइन ॿीहर लॻाइण जो वाइदो कयो वियो। लिखत वारे मुआइदे में बल्दिया कोटड़ी जो CMO असगर मीराणी ऐं ॿिया पिणु शामिल हुआ। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त वाइदे ते अमल दरामद न थियण जी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो ॿीहर शुरू कयो वेंदो। GS सिंध स्टूडेंट्स फेडरेशन हैदराबाद पारां जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं जबार बोज़दार, इख़्तियार जसकाणी, रवि अली ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त सिंध जे मसइलनि जे हल लाइ पुरअमन जदोजहद कंदड़ क़ौमी कारकुननि खे जबरी तौरु खंभे गुम कयो पियो वञे। सिंध मां केतिराई क़ौमी कारकुन अॼु ताईं गुम आहिनि, जिन जो को बि पतो न आहे। हुननि चयो त कारपोरेट फार्मिंग जी आड़ में सिंध जे ज़मीननि ऐं पाणी ते कब्ज़ो कयो पियो वञे। मक़ामी माण्हुनि खां ज़मीनूं खसे परॾेही ऐं धारियुनि माण्हुनि खे ॾिनियूं पियूं वञनि। हुननि चयो त सिंधु दरिया मां गैर क़ानूनी कैनाल कढे पाणी ते कब्ज़ो कयो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कराए सिंध जा मसइला हल कया वञनि। बुलड़ी शाह करीम जे ॻोठ जहान सुमरो जे रहवासियुनि हैदराबाद मां गुम थियल ज़हनी मरीज़ नौजवान तैयब सुमरो जी ॻोल्हा लाइ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज कयो। उन मौक़े ते इस्माइल सुमरो, मोहम्मद शुएब ऐं ॿियनि चयो त 4 ॾींहं अॻु नौजवान तैयब सुमरो ॻोठ जहान सुमरो मां बस ते चढ़ी हैदराबाद जे मोहम्मदी चौक ते लहण बाद गुम थी वियो आहे। गुम थियल नौजवान ज़हनी मरीज़ आहे। संसद वालिद फ़ौत थी चुको आहे। हुननि SSP हैदराबाद खे अपील कई त तैयब सुमरो हथु करे ॾिनो वञे। मेहरापुर जे वार्ड नंबर 11 में बिजली जो सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि उस्ताद हफ़ीज़ुर रहमान चन्ना, जानिब गांघरो, सुभान ख़ासि अली ऐं अमानत मंगणहार जी अॻवाणी में ठरी रोड रेलवे फाटक भरिसां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते इलाइक़े वासियुनि दाहींदे चयो त गुज़िरियल 1 महीने खां ट्रांसफार्मर सड़ी वञण करे पूरो इलाइक़ो ऊंदहि जी लपेट में अची वियो आहे। शदीद गर्मी में बेहाल बणिजी विया आहियूं, पर अफ़सोस सेबको इंतिज़ामिया सड़ियल ट्रांसफार्मर खणी गुम करे छॾियो आहे, जेको ॿीहर लॻाइण लाइ लखें रुपया रिश्वत तलब कई पई वञे। हुननि वधीक चयो त हिकु तरफ़ कारोबार ठप थी वियो आहे त ॿिए तरफ़ मासूम ॿारनि जी परेशानी आहे, जेके गर्मी सबबु बीमारियुनि जे वर चढ़ी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते ट्रांसफार्मर लॻाए इलाइक़े वासियुनि लाइ सहूलियतूं पैदा कयूं वञनि। राणीपुर जे ॻोठ अलीआबाद वसाण मां 5 ॾींहं अॻु गुम थियल नौजवान अल्लाह बख़्श उर्फ़ पिरी वसाण जे वारसनि पाक किताब खणी क़ौमी शाहराह ते धरणो हंयो। धरणे सबबु क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं बीहजी वियूं। उन मौक़े ते जवान वसाण, जुमो वसाण, अनम वसाण, जानी वसाण ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो नौजवान अल्लाह बख़्श उर्फ़ पिरी वसाण गुज़िरियल 5 ॾींहंनि खां गुम आहे। घणी ॻोल्हा बावजूदि का बि ख़बर नाहे पइजी सघे त हू किथे आहे। असांखे शक आहे त असांजे नौजवान खे दुश्मनी में अगवा करे क़त्ल करे लाश गुम कयो वियो आहे। असांजा मुख़ालिफ़ हमला कंदा रहंदा आहिनि। नौजवान अल्लाह बख़्श उर्फ़ पिरी वसाण 5 ॾींहं अॻु घर खां निकितो त गुम थी वियो। पुलिस का बि मदद न पई करे। नौजवान जी ॻोल्हा में असांजी मदद कई वञे। राणीपुर सोबोदेरो पुलिस समें जे भरिसां ॻोठ गाजी हतार में मारवाड़ी बिरादरी जी मशहूरु दरगाह हरचंद तां यात्रियुनि खां थियल फुर जा जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे, जंहिं सबबु मारवाड़ी बिरादरी में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़ियल आहे। दरगाह हरचंद ॾांहुं केतिरनि ई अक़ीदतमंदनि अचण वञण बि छॾे ॾिनो आहे। मारवाड़ी बिरादरीअ जे अकूमल, दर्शनमल, ख़मीसोमल ऐं सियासी समाजी तनज़ीमनि जे कारकुननि जो चवणु आहे त सोबोदेरो पुलिस दरगाह हरचंद तां यात्रियुनि खां फुर कंदड़नि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ॾोहारी लखें रुपयनि जी फुर करे विया ऐं हाणे दरगाह हरचंद तां यात्रियुनि खां लखें रुपया रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ॿिया सामान फुर कया विया। सोबोदेरो पुलिस ॾोहारियुनि जे रहम करम ते आहे। ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे फुर थियल रक़म, सोन चांदी जा ज़ेवर, मोबाइल फ़ोन वापसि ॾियारिया वञनि। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।
गमट जे इलाइक़े जादूवाहण वेझो मेहराण मॉडल स्कूल क़ाइमुद्दीन कलहड़ो में तालीमी कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि शाहनवाज़ कलहड़ो, असलम अब्बासी, तस्लीम अब्बासी, उस्ताद मुजीब जामड़ो ऐं ॿियनि ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। तालीमी कचहरीअ खे ख़िताब कंदे अॻवान चयो त इल्म जी रोशनी सां ई जहालत जे अंधारे खे ख़तमु करे सघिजे थो। ॿार असांजो मुस्तक़बिल आहिनि, उहे ॿार मुल्क ऐं क़ौम जी उमेद आहिनि। आबपाशी सब डिवीज़न कढण, काज़िया शादी में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ ऐं शाखनि जे पुछड़ में पाणी बदिरां वारी उॾामण ऐं पोखियल फसल सड़ण ख़िलाफ़ टेल जे आबादगारनि अज़ीज़ डेरो, गुल मोहम्मद गुरगेज़, अब्दुल गफ़ूर चांडियो, ख़ालिक ॾिनो शाह, अली हैदर पहवर ऐं ॿियनि जी अॻवानी में 4 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। पैदल मार्च में आबादगारनि, सियासी समाजी तनज़ीमनि जे कारकुननि, वापारियुनि, शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली मैन अली बदीन चौक ते धरणो हणी रोड खे बंदि कयो वियो। धरणे में वेठलनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे पाणी ते हथरादू राताहो हयो वियो आहे, जेको असां सां ज़ुल्म आहे। असांजो पाणी सदाईं विकिरो कयो वञे थो। हिन वक़्तु सारियाल जी पोखी जी सीज़न आहे ऐं पाणी अणलभ थी वियो आहे। असांजा पोखियल फसल मुकमिल तौरु सड़ी रहिया आहिनि। जेकॾहिं इहे नाइंसाफ़ियूं बंदि न थियूं त असीं एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। थरड़ी मोहब्बत में बदअमनी ऐं दुकान मां फुर वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते दुकानदारनि, सियासी समाजी कारकुननि ऐं शहरियुनि शहीदनि वारी मोरी खां एहतिजाजी रैली कढी राधण मेहड़ रोड ते टेंट लॻाए धरणो हयो। उन मौक़े ते शहरी इतिहाद जे कमर खोखर, फराज़ मीराणी, फ़िरोज़ुद्दीन नारेजो, SUP जे ग़ुलाम शबीर मंकी, अवामी तहरीक जे कामरेड अनवर मलाह, ज़ुल्फ़ी खोखर, सदरुद्दीन जावरी, शाहिद जावरी ऐं ॿियनि चयो त 5 ॾींहं अॻु अमीन गोपांग जे दुकान मां फोरू 4 लख रुपया फुर करे विया। पुलिस शहरियुनि खे कूड़ा आसरा ॾेई सामान वापसि न करायो, जॾहिं त पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण बदिरां मुतासिरनि खे हिरासां करे रही आहे। हुननि चयो त शहर में अमन त क़ाइमु न थियो, वधीक ॾोही सरगर्मियूं थी रहियूं आहिनि। लॻे थो पुलिस ॾुहारियुनि सां मुट बणियल आहे। होॾांहुं राधण मेहड़ रोड बंदि हुजण करे गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वियूं। ट्रैफ़िक मुअतल हुजण करे मुज़ाहिरीन ऐं मुसाफ़िरनि में 3 कलाकनि ताईं चकरियूं हलंदियूं रहियूं। ॿिए तरफ़ थरड़ी मोहब्बत SHO अब्दुल गफ़ार पहवर मुज़ाहिरीन वटि पहुची एहतिजाज ख़तमु कराइण लाइ ॻाल्हियूं कयूं ऐं 5 ॾींहनि में दुकानदार अमीन गोपांग जी फुर थियल रक़म वापसि कराइण जी ख़ातिरी कराइण ते शहरियुनि धरणो ख़तमु करे छॾियो। चेल्हार भरिसां परिणियल नारी सां लॼालुट कंदड़ जवाबदार गिरफ़्तार, जवाबदार ॾोह जो एतिराफ़ करे वरितो। चेल्हार जे भेबाणी पाड़े में जवाबदार कृष्ण भील ज़बरदस्ती 25 सालनि जी नारी सां लॼालुट कई हुई। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं ॾोह जो पिणु एतिराफ़ कयो आहे। कराची मां हैदराबाद लाइ निकितल 12 वरहनि जा 2 निगर घर न पहुता, वारिस परेशान। कराची मां हैदराबाद लाइ निकितल 12 वरहनि जो अली नवाज़ ख़ुश्क, ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ुश्क ऐं अरबाज़ ख़ुश्क कराची वारे घर मां हैदराबाद लाइ रवाना थिया, पर घर न पहुता। घर न पहुचण सबबि वारिस सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। निगरनि जे वारिस औरतनि बिनिश ख़ुश्क ऐं ॿिनि हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज कंदे चयो त असांजा 2 मासूम निगर सुबुह जो कराची वारे घर मां निकिरण बाद लापता थी विया आहिनि। हुननि आला इख़्तियारनि खे अपील कई त निगरनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध